अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तो ॾिस रहिया आहियो हक़सत न्यूज़। नाज़रीन तव्हां ख़बर शामिल कंदा हलूं ठटे खां, जिथे सिविल अस्पताल ठटो में मुतालबनि जी मनता लाइ पैरामेडिकल अमले जो इजाज़ जारी। ग्रेट हेल्थ अलायंस जे सॾ ते सिविल अस्पताल ठटो में ओपीडीज़ जो बाइकाट करे कैंप ते मुलाज़िमनि जो एहतजाज ऐं नारेबाज़ी कई वई। पैरामेडिकल अमले डायरेक्टरनि तोड़े नर्सिंग स्टाफ पारां अॼु बि ओपीडी जो मुकम्मल बाइकाट करे सिविल अस्पताल में क़ाइम कयल एहतजाजी कैंप ते एहतजाज जारी कयो वियो। सर्विस स्ट्रक्चर ऐं प्रमोशन रिक्स अलाउंस समेत ताज़ो कोरोना वायरस दौरान भर्ती कयल नर्सिंग स्टाफ खे पको करण जो मुतालबो कयो वियो। सॼी सिंध जे कोरोना सां जंग विड़ंदड़ तिबी अमले खे हंगामे बुनियाद ते रिक्स अलाउंस ऐं ॿियूं सहूलियतूं ॾियारियूं वञनि। वहीदुल्ला ब्यूरो चीफ हक़सत न्यूज़ ठटो।